बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वतायो फ़कीर मूंखे निमाज़ भां नथी पवे। हिकु लंगा पाड़े जे मुला वताए फ़कीर खे झले तमामु चङी रीत ऐं हिदायत कई त मुसलमान खे निमाज़ बाक़ाइदगीअ सां पढ़णु घुर्जे। जेको निमाज़ नथो पढ़े सो मुसलमान ई नाहे। तूं जहिड़ो फ़कीर माण्हू निमाज़ न पढ़े इहा त मुर्गो ॻाल्हि लेखे खां ई ॿाहिरि आहे। सो उथी हली निमाज़ पढ़। वताए फ़कीर साणस गॾिजी निमाज़ पढ़णु मस्जिद तरफ़ वियो। अञा फ़र्ज़ मस जुटियाई त पुठियां वाक़ो थियो। वताया किथे आहीं? भॼ तुंहिंजे घर जे लोढ़े खे बाहि लॻी आहे। उहो आवाज़ ॿुधी वतायो निमाज़ खे अध में छॾे घर ॾांहुं भॼंदो वियो ऐं चवंदो पिए वियो त मुले खे घणाई भेरा चयो अथमि अदा तव्हां वारी निमाज़ मूंखे भां नथी पवे तॾहिं बि पचर नथो छॾीं। हाणे थियई ख़ुशि हिन यार जा कम ॾिस। मूंखे मुले जे कढ निमाज़ में रिंभाए पोयां मुंहिंजो घर पियो रख करे।